अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु तव्हांखे ॿुधायूं था त जेके 2-3 साल अॻु घर सर्वे थिया हुआ ऐं उन्हनि जा पैसा छो कोन मिलिया। हाणे तव्हांखे तरीक़ो ॿुधायूं था। तव्हां वञी गूगल में SPHF लिखंदा गवर्नमेंट ऑफ सिंध, तव्हां लिखंदा भई जेको आहे हिन में हिते जेके लिंकूं आहिनि इलाही फेक बि आहिनि। हज़ारे जेके आहिनि लिंकूं आहिनि जेके उहे फेक आहिनि। हीअ जेका ओरिजिनल लिखा आहे इहा आउं तव्हांखे ॿुधायां पियो त जीअं लिखां पियो ईअं ई तव्हां हुनखे लिखिजो। हीअ अची वियो, हीअ ओरिजिनल पेज आहे हिन जो असुलु। हाणे हीअ पाण वेंदासीं हिते, हाणे हिन पाण सिंधी पंहिंजो सिंधी में पाण लिखंदा। हाणे हिते पाण कार्ड नंबर हेठां लिखियलु आहे, इहो फ़िलहालु हणां थो, वरी तव्हां कार्ड नंबर हाणे ॾेखारियां। हीअ कार्ड मूं हीअं लिखिया आहिनि, इहा हणां थो। जेकॾहिं जंहिं नालो हूंदो मंज़ूरु थी वेंदो त उनजो नालो हीअं हूंदो, मथां हुनजो भली कार्ड लिखियो पिया, नालो लिखियो पिया, हेठि लिखियो पिया त बेनिफिशियरी बाबति मालूमात के तव्हांजो केस जेको आहे नज़रसानी हेठि आहे, मतिलबु तव्हांजो केस अप्रूवल थी वियो आहे। इहो केस तव्हांजो अप्रूवल थी वियो आहे। इहो हाणे तव्हांजा पैसा जेके आहिनि अची वेंदा। जंहिंजो बि कार्ड हाणे तव्हांखे ॿुधायां थो त वरी कार्ड चेक कयो। हाणे पाण हलूं था वापसि सर्च में, वापसि वियासीं। हाणे हीअ पाण वरी कार्ड नंबर हणूं था, ठीकु आहे। 41101356894449 हीअ पाण हणूं था। हाणे ॾिसो इहो छा थो ॿुधाए पाण खे। हाणे इहो लिखियो आहे तव्हांजो केस हिते मौजूदु कोन्हे, मतिलबु त हीअ कार्ड अप्रूवल कोन थियो आहे। अञा हीअ केस पेंडिंग में आहे। जेको दुबारा जंहिंजी सर्वे थियल आहे हीअ जेको आहे केस जो उन्हनि वटि पियल आहे। हाणे जेसीं वञी हीअ केस अप्रूवल जीअं थींदो त हिन में अची वेंदो तव्हांजो केस नज़रसानी में आहे, त हुननि जी नज़र में आहे त ठीकु आहे। उहो टेंशन न आहे त उहो पैसा जंहिंजो नथो अचे, जंहिंजी दुबारा सर्वे थी आहे उनजा पैसा इहे लाज़मी मिलंदा। हाणे तव्हांखे वरी ॿियो कार्ड पाण चेक कयूं था सिंधी में। हाणे वरी ॿियो कार्ड चेक कयूं था। हेठां कार्ड लिखिया पिया आहिनि, इहे मूं ई लिखिया आहिनि सभु। हीअ कार्ड हणूं था, सर्च कयूं था, ओके था कयूं। तव्हांजो केस मौजूदु न आहे। जेकॾहिं तव्हां 2022 बोर्ड घर जो नुक़सानु पहुचो आहे, तव्हां हिन नंबर ते, हीअ नंबर आहे, इहो रियल नंबर आहे, इन ते मूं कॉल कजे, तव्हां कॉल कंदा, तव्हांखे ॿुधाईंदा तव्हांजा पैसा किथे आहिनि ऐं जेको आहे तव्हां रजिस्टर थियल आहे या न आहे थियल उहो तव्हांखे कंफर्म ॿुधाईंदा। हीअ ॾिसो, हीअ वरी पाण ॿियो कार्ड लिखियो आहे, हिन में लिखियो आहे तव्हांजी बेनिफिशियरी बाबति मालूमात लाइ तव्हांजो केस नज़रसानी में आहे, यानी कि तव्हांखे पैसा इहे मिलंदा। इन में इलाही फेक आहिनि, पर जेको इहो हेल्पलाइन नंबर ॾिनो अथनि इहो रियल नंबर आहे। इन ते जेकर तव्हां कॉल कंदा त 2 खां 2.5 कलाक या 1.5 कलाक या 5 मिंट तव्हांखे बिज़ी रखंदा। उन खां पोइ तव्हां ॻाल्हाईंदा, तव्हां उन्हनि पंहिंजो मसइलो ॿुधाए